नाज़िन जामशोर में मौसीक़ी जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां राॻियनि जी तंज़ीम ऑल सिंध संगीतकार एसोसिएशन तरफ़ां राग रंग जी तक़रीब कोठाई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। मौसीक़ीअ जे आलमी ॾियारे जे सिलसिले में जामशोर में फ़नकारनि ऐं मौसीक़ारनि जी तंज़ीम ऑल सिंध संगीतकार एसोसिएशन ज़िले जामशोर जी मेज़बानीअ में सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी में राग रंग जी पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब दौरान आसा जे चेयरमैन उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो जी सदारत में थियल पहिरीं तक़रीरी वहक में क़ौमी अवामी तहरीक सरबराह अया लतीफ़ अली जो, मेरान यूनिवर्सिटी जे प्रोफेसर मोहम्मद जुड़ल सांगी, संपा जे उस्ताद खादिम हुसैन सखीराणी, प्रोफेसर डॉक्टर हकम अली कनासरो, पीर बख्श समो, अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोस्तानी, DSP कोटड़ी अज़हर अली समो ख़ासि महिमाननि तौरु शिरकत कई। मुक़ररनि फ़नकारनि ऐं मौसीक़ारनि जी वार करणु, वज़ीफ़ो ऐं प्रोग्रामनि जो मुआवज़ो ॾियणु, कोटा ते सरकारी नौकरियूं ॾियणु, बीमार फ़नकार ऐं साज़ंदनि जो सरकारी ख़र्च ते इलाज करण जो मुतालबो कयो। मौसीक़ी तव्हांखे उन लम्हनि में जॾहिं तव्हां ख़ुशि थियणु चाहियो था, तव्हांखे सेलिब्रेशन में कमु थी अचे। मौसीक़ी तव्हांखे प्यार जे रस्ते ते खणी वञे थी, फ़र्दनि सां, इंडिविजुअल्स सां, ग्रुप सां, कम्यूनिटी सां, ॻोठनि सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां। मौसीक़ी इंसान जो सभ खां वॾो हथियार आहे पंहिंजे जज़्बनि जे इज़हार लाइ। उन मौसीक़ी खे सिंध में मुकमिल तौर ते नज़रअंदाज़ कयो। रवायत विधि आहे त इन तरीक़े सां को बहानो ठाहे दोस्तनि खे गॾु कजे, जी पंहिंजी जेका लोक संगीत आहे, क्लासिकल म्यूज़िक आहे, उन जे बारे में न रुगो ॻाए हुननि खे ॿुधाइजे, पर उन जे हिस्ट्री जे बारे में बि असां दोस्तनि खे आगाह कयूं त असांजी मौसीक़ी जेका आहे सो केतिरो पुराणी हुई या केतिरो रिच आहे। दरगाहुनि ते ऐं जिते तव्हां ॾिसंदो त फुकराई राग थिए थो, उन में अमुन ऐं भाईचारे जो पैगाम, सूफ़ी जेके फ़क़ीर आहिनि उहे अमन अमान जो पैगाम ॾियनि था। मौसीक़ी जे आलमी ॾियारे ते ही हिकिड़ी तक़रीब रखी वई आहे, जंहिंमें जेका तंज़ीम फ़नकारनि जे हक़नि जे लाइ, उन्हनि जे तरक़ी वाद वीज ऐं उन्हनि जे भलाई ऐं बहितरी जे लाइ कमु करे थी पई। उन्हनि ही सिंधालॉजी इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी में हिकिड़ो सुठो प्रोग्राम तरतीब ॾिनो आहे। सुठनि माण्हुनि जूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। हिननि जी महिरबानी, अलाह साईं हिननि खे ख़ुशि रखे। असांजूं ख़िदमतूं, मोहबतूं ऐं दुआऊं हिननि सां गॾु आहिनि। आसा ज़िला जामशोरो तरफ़ां सिंधलॉजी में बहितरीनु तक़रीब रखी वई आहे। महफ़िल मौसीक़ी जी जामशोरे वासियुनि खे ही तफ़रीह जो प्रोग्राम आसा ज़िला जामशोरो मुहैया करे रहियो आहे ऐं महिरबानी आवाज़ TV सदाईं असांजे साथ ॾिनो आहे आर्टिस्टनि जो, ऐं असांजो आवाज़ जेको आहे, मोहबत जो, अमन जो पैगाम जेको आहे उहो दुनिया ताईं पहुचायो आहे। असीं थोराइता आहियूं आवाज़ TV जा। तक़रीब दौरान किताबनि जे शौक़ीन ऐं ख़रीदारनि लाइ किताबनि जा स्टॉल पिणु लॻाया विया हुआ, जिते इल्मु, मौसीक़ी, इल्मी, अदबी, सियासी, तारीख़ी, शाइरी, साइंस सूदो मुख़्तलिफ़ मौज़ू वारा किताब रखिया विया हुआ। साथी रिपोर्टर असद मंगरा सां गॾु अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरो।